क़ौमी टीम ढेर तव्हां जी का औकात नाहे माण्हुनि में कावड़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल टॉस खटण पाकिस्तान जी ख़ुशकिस्मती हुई ऐं उन खां पोइ भारत जो ॾिनल नंढिड़ो हदफ़ हिकु ॿी ख़ुशकिस्मती हुई पर पाकिस्तान जे नसीब में कामयाबी लिखियल न हुई जो भारत ख़िलाफ़ खटियल मैच बि संदन हथनि मां वारी जीअं निकिरी वई। क्रिकेट वर्ल्ड कप दौरान गुज़िरियल ॾींहुं क़ौमी टीम भारत तां मात खाधी हाणे न रुगो आम अवाम पर शोबिस जा फनकार बि टीम खे निशानो बणाए रहिया आहिनि ऐं संदन बदतरीन परफॉर्मेंस ते कावड़ियल नज़र अचनि था। मनमोहनी अदाकारा मावरा हुसैन खे सभिनी पहिरियों भेरो कावड़ में ॾिठो। हुन लिखियो त जॾहिं क़ौम खे उमीद हूंदी तॾहिं ई क्रिकेट टीम हाराए वेंदी आहे। फाइनल में पहुचण खां पोइ बि असांजी टीम हाराए वेंदी आहे ऐं जॾहिं हाराइण जी उमीद हूंदी तॾहिं बि टीम उमीदुनि ते पूरो लहंदे हाराए वेंदी आहे। अदाकारा अमर खान टे भेरा शर्मनाक 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 लिखंदे चयो त असां शर्मसार आहियूं। अहमद अली भट्ट चयो त क्रिकेटर PSL जा बादशाह आहिनि पर असुल दुनिया में हुननि जी का बि औकात नाहे। हुन चयो त घेटनि जी क्रिकेट टीम बि हुननि खां बहितर आहे। टीम मैनेजमेंट बदतरीन आहे। कुझु फनकारनि त नाला वठी सभिनी ते तनक़ीद कई। फहद शेख अमाद वसीम खे सलाह ॾिनी त हू मैदान छॾे टीवी ते अचे पैनल ज्वाइन करे। बिलाल कुरैशी लिखियो त ईअं लॻी रहियो ॼण अमाद वसीम पैसनि ते ख़रीद कयल रांदीगर आहे। एमन सलीम अञा ताईं सदमे में आहे। राबिया भट्ट लिखियो त हाणे दुआउनि में यादि रखिजो। शान शाहिद चयो त क़ौमी टीम हाणे असांजी इज़त ऐं मुहबत जे लाइक़ नाहे रही। ही टीम हाणे जोकर टीम बणिजी वई आहे। ॿिए पासे गुजरांवाला जो शहरी मंज़ूर कादिर क़ौमी टीम जे कप्तान बाबर आज़म टीम मेंबरनि ऐं PCB चेयरमैन ख़िलाफ़ मक़ामी अदालत पहुची वियो जिते हुन पटिशन दाख़िल करे छॾी। पटिशन में घरू सेक्रेटरी मैनेजर ऐं क़ौमी टीम जे कोच चीफ सिलेक्टर सिटी पुलिस ऑफिसर खे धुर बणायो वियो आहे। शहरी जो मौक़िफ़ आहे त टीम ते पाबंदी लॻाई वञे, सिलेक्शन कमेटी टोड़ी वञे ऐं PCB अकाउंट्स ज़ब्त कया वञनि। क्रिकेट ते सालियानो अरबे रुपया ख़र्च थी रहिया आहिनि। इहो अवाम सां ज़ुल्म थी रहियो आहे। असांजा रांदीगर पंहिंजी ज़ात ऐं पैसनि लाइ खेॾनि था, पाकिस्तान जी इज़त जो ख़्यालु नथा रखनि।